जी बिल्कुल ॻाल्हि कंदासीं मलीर जी। त मलीर में जेको आहे हर तरफ़ जेको आहे मुहर्रम हराम जो चंड नज़र ईंदे ई सदाए या हुसैन जो आवाज़ बुलंद थी वेंदा आहिनि। जॾहिं त हींअर ॻाल्हि कंदासीं त जिथे असां मौजूदु आहियूं इमाम बारगाह जाफ़र आहे, जिथे जेका मरकज़ी इमाम बारगाह स्टील टाउन ते आहे, जिथे असां मौजूदु आहियूं। जॾहिं त मलीर जे तमामु इमाम बारगाहनि खां जुलूस जेके आहिनि उहे अज़ादारनि जे अज़ादार वॾी तइदाद में हिन मुख्य इमाम बारगाह ते ईंदा आहिनि। जॾहिं त हिन इमाम बारगाह ते शाम थींदे ई जेको आज़ादारी सां गॾोगॾु मजलिसूं पिणु थींदियूं आहिनि, जिनमें मुल्क जा नामियारा आलिम दीन जेके आहिनि उहे करबला जे शहीदनि खे भेटा पेश करण लाइ मजलिसूं पिणु पेश कंदा आहिनि। जॾहिं त हिते आज़ादारी थियण सां गॾोगॾु मजलिसूं करण सां गॾोगॾु जेको आहे न्याज़ नगर जो बंदोबस्तु पिणु कयो वेंदो आहे। जॾहिं त वॾी तइदाद में मलीर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जेको आहे कगरखां गडाप इब्राहिम हैदरी ऐं मुख़्तलिफ़ मलीर सिटी खां जेको आहे सो जुलूस जेके आहिनि हिन इमाम बारगाह ते डेली जेको अचण जो सिलसिलो जारी आहे। जॾहिं त जेके हिते इंतिज़ाम आहे उन सां जॾहिं असां ॻाल्हि ॿोल कईसीं चयो त कमिश्नर कराची DC मलीर SSP मलीर जेको आहे इंतिज़ामनि हवाले सां आलमनि सां जेके गॾिजाणियूं कयूं, उन्हनि में बिजली जो जेको आहे हुजणु उहो बि जेको आहे लाज़मी ॾिनो वियो हो त तव्हांखे कंहिं क़िस्म जी का ॾुखियाई न हूंदी। पर जीअं ई जेको आहे मुहर्रम हराम जो चंड नज़र आयो आहे त बिजली जे अख बूट में वाध थी वई आहे ऐं बिजली न हुजण जे करे सख़्तु ॾुखियाईयूं खे मुंहुं ॾियूं था। त गुज़िरियल जेको आहे 48 कलाकनि खां जेका आहे बिजली जेका आहे उहा त मुसलसिल ग़ाइबु आहे, जंहिंजे करे अज़ादारनि ऐं जेके रूट ऐं जेके रस्ता आहिनि जेके ॾिना विया आहिनि जेके इंतिज़ामिया तरफ़ां उन्हनि ते जेको आज़ादारनि खे सख़्तु तकलीफ़ूं थींदियूं आहिनि। गॾोगॾु जेके मजलिसूं जेके कयूं वेंदियूं या जेके थी रहियूं आहिनि उन्हनि में पिणु ॾुखियाई अची रही आहे। त सिक्योरिटी इंतिज़ामनि जे हवाले सां हिन जो चवणो त रेंजर्स पुलिस जा नौजवान जेके आहिनि उहे शाम थींदे ई जेको आहे सो हिन मुख्य इमाम बारगाह समेत जेके मुख़्तलिफ़ हसास हंध आहिनि उन्हनि ते जेको आहे मौजूदु हूंदा आहिनि त जीअं को बि अणवणंदड़ वाक़ियो पेश न अची सघे। जॾहिं त हिन इमाम बारगाह जेका आहे एशिया जी वॾी इमाम बारगाह सम्झी वञे थी। हिन ते जेके वॾे में वॾे अज़ादारी पिणु थींदी आहे। गॾोगॾु जेको आहे आलिम दीन हिते ख़िताब बि कंदा आहिनि ऐं जेको आहे पंहिंजे शहीद करबला जे शहीदनि खे जेका भेटा पेश कंदा आहिनि त जीअं पंहिंजे करबला जे शहीदनि खे भेटा पेश कजे ऐं उन्हनि खे यादि करे सघिजे। जी